साथियों दोस्तों वरी वताए फ़क़ीर जा त अलाही केतिरा क़िसा आहिनि। कुझु असां वॾनि खां ॿुधा आहिनि ऐं कुझु किताबनि में पढ़िया आहिनि। से अॼु जो ही किसो बि असां हिकिड़ी किताब मां खयो आहे जेको तव्हां ताईं पहुचायूं पिया। ते मुंहिंजा किताब में लिखियलु आहे, चवनि था त हिकु औरत जो घर वताए फ़क़ीर जे घर जे बिल्कुलु बि वेझो हो। जीअं त वतायो फ़क़ीर सिफ़त माण्हू हो, सो हुन वटि पिया माण्हू ईंदा ऐं वेंदा हुआ, हुन वटि अचवञु जारी हूंदी हुई। जेके माण्हू ईंदा हुआ से वताए फ़क़ीर लाइ सुठा सुठा ताम, ॿियूं सुठियूं शयूं, सेवियूं, मिठाण ऐं ॿिया खाधा खणी ईंदा हुआ। वतायो फ़क़ीर साईं उहे ताम ऐं मिठियूं शयूं ऐं ॿियो सामान नंढड़नि नंढड़नि ॿारनि खे सॾु करे ॾेई छॾींदो हो। उन्हनि ॿारनि खे ॾेई छॾींदो हो या त वरी उन्हनि ॿारनि खे विहारे घणे क़दुरु पाण सां गॾु विहारे उते खाराईंदो हो। से वताए फ़क़ीर जी जेका उहो पड़ेसरी औरत हुई, सा बि उहा वेठी ॾिसंदी हुई त वताए फ़क़ीर वटि क़िस्म क़िस्म जा ताम अचनि था। पाण त घटि थो खाए पर ॿारनि खे खाराए थो छॾे। सो साईं औरत खे ॾाढी साड़ थींदी हुई। औरत उहो सॼो लकाउ ॾिसी सड़ंदी हुई पर ॻाल्हि न करे सघंदी हुई। साईं औरत ॻाल्हि करे त कंहिंसां करे, ज़िंदगी गुज़रंदी वई, घणा ॾींहं थी विया। से हिकु ॾींहुं ईअं थियो जो तमामु उम्दा ताम ऐं मिठाण जा क़िस्म आया कि महिमान वताए फ़क़ीर वटि खणी आया। से उम्दा क़िस्म जा जो ताम हुन माई ॾिठा तो झेड़े जा साया करण लॻी। औरत ज़ात साईं झेड़े जा साया करण लॻी, साड़ झले न सघी ऐं वताए फ़क़ीर खे अलेख सलेख अलाए छा जो छा चवणु लॻी। उहा साईं माई छिती थी पई ऐं वताए फ़क़ीर खे चवणु लॻी त वताया, ख़ुशामद बि उन्हनि सां करीं थो जेके तुंहिंजा पूरा वाक़ुफ़ न आहिनि। इहे नंढड़ा ॿार तमामु वाक़ुफ़ बि न आहिनि ऐं उन्हनि जी ख़ुशामद वेठो करीं। बाक़ी असां पाड़े वारनि खां तोखे अलाए छो नफ़रत आहे। ए वताया, चवंदा आहिनि त पाड़ो पैगंबरनि खे प्यारो आहे, पर वताया तूं पाड़े सां कहिड़ी हालत थो हलीं। वताया तूं मूंखे ॾिसी वेतर जोश में थो सड़ीं। वताया तूं मुंहिंजो क़दुरु नथो करीं। वताया ईअं छो थो करीं। से मुंहिंजा माई घणो कुझु वताए खे चयो। औरत घणो ई वात हयो ऐं वतायो फ़क़ीर साईं फ़क़ीर सिफ़त माण्हू, दरवेश माण्हू, अलाह लोक माण्हू, सो साईं वतायो फ़क़ीर सब्र करियो वेठो पियो ॿुधंदो हो। साईं किताब में लिखियलु आहे, जॾहिं माई मथो हणी हणी थकिजी पई, झेड़ो करे करे थकिजी पई ऐं खणी माठ कयईं त वताए फ़क़ीर आसमान ॾांहुं मुंहुं करे निहारियो ऐं ज़ोर सां चयईं, ते मौला हिन गंदी औरत में बि ॿ मुहिम बला खां घटि न आहे। हीअ गंदी औरत बि ॿ मुही बला खां घटि न आहे। ए मौला असांखे हिन ॿ मुही बला खां बचा। बला जे हेड़ियूं बलाऊं पाड़े में हूंदियूं त कहिड़ो पैगंबर खे प्यारो हूंदियूं। मुंहिंजा पोइ वताए फ़क़ीर इहे ॻाल्हियूं कयूं, माई खणी कंधु हेठि कयो ऐं रवानी थी वई। ऐं पोइ वताए फ़क़ीर सिफ़त माण्हू उन मिठा मिठा ताम नंढड़नि नंढड़नि ॿारनि सां उन औरत ॾांहुं मोकिले छॾिया। ऐं पोइ साईं उन औरत वरी कॾहिं बि वताए खे तंग न कयो। त मुंहिंजा वताए फ़क़ीर जा हिन क़िस्म जा क़िसा कहाणियूं ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।